सिंधियाणी तहरीक जो ही अजीम शान कन्वेंशन, SC/ST जो ही शानदार प्रोग्राम, कौमी अवामी तहरीक के वर्करनि जो ही जोश ऐं जज़्बो, सिंध के नौजवाननि जो ही वालिहाना रक़्स, सिंधी न्याणियुनि जो ही अज़्म ऐं हौसलो ॿुधाए पियो त भले चयो वञे त सिंध वॾेरनि जे पोयां आहे, भले चयो वञे त सिंध जा माण्हू तब्दीली क़बूल नथा कनि, भले चयो त अॼु बि बैलेट बॉक्स कूड़नि वोटनि सां भरजनि था, पर उहा हिकिड़ी सिंध आहे ऐं हिकिड़ी सिंध हीअ बि आहे, पली आस थरमाना तूअरन, पली आस थरमाना तूअरन, भेटाई ॾिसी थो विझूं थियूं वरन। पली आस थरमाना तूअरन, भेटाई ॾिसी थो विझूं थियूं वरन, लखे खेत तुंहिंजा लखे मारियूं, न ज़ेरियूं न ज़ंजीर जिन खे झलनि, ॿटे ॾींहं बायत कंदा ही वज़ीर, न चोगा न रंदा न चारी मथनि, सॼो ॾेह ॾाका करे जे उभा, लखे ईद जा चंड उभरी पवनि, सदा ममता जी रखी लाज तूं, सदा चिड़ग वारी विसाड़ल चुरनि, न पोढ़त ॿधनि पेट खे हीअं पचियूं, न हारी करे रत सां रेज कनि, जॾहिं राति थिए निंड जी गोद में सॼो वक़्तु मारू, सदा बा सुमन, सदा ही रतिन जो हिंदोरो थिए, सॼा अमन आज़ादगीअ में उथनि, कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। सिंध जी सींद मेरी थियण न ॾिबी, सिंध जा मोड़ मुरझाइजण न ॾिबा, हो भले तकरीरूं कनि, भले गाॾियूं ख़रीद कनि, ऐं असांजा माण्हू भले झलिया पिया हुजनि त अॼु CNG बंदि आहे, पेट्रोल जा पैसा कोन आहिनि, गाॾीअ जो भाड़ो किथे ईंदो, ॿ बसूं छॾे हिकिड़ी बस जे हेठि माण्हू वेंदा, ॿिया छित ते वेंदा, तॾहिं बि क़ौम जे सॾ ते वञिबो ऐं वॾेरनि खे चैलेंज कबो रहिबो। पैसनि जे मुक़ाबले में असीं कोन खटंदासीं, गाॾियुनि जे मुक़ाबले में असीं कोन खटंदासीं, कूड़नि वोटनि ऐं ठपनि जे मुक़ाबले में असीं कोन खटंदासीं, पर रत वहण जे मुक़ाबले में आहे केर जो क़ौमी अवामी तहरीक जो मुक़ाबलो करे सघे। तकरीरूं ही हिकिड़ियूं सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं आहिनि जेके मर्दनि वांगुरु मुक़ाबला पियो कनि, हिननि जी विख टेबलों में विख ॾिठो थिए, ओ वकार दरवेसूं संदन ॾेसूं, जाग सिंधी जाग, सिंधियाणी सिंध जी ॼाई आहे, जिए सिंध, ओ अखियुनि में जोश, ओ विख में वकार, ओ हथ में अज़्म ऐं हौसलो। ॿिए पासे हुननि ख्वाजा सरा गॾु कया आहिनि, ख्वाजा सरा कंदा तकरीर था कनि, ख्वाजा सरा की तकरीर पतंग कट गई, शेर मर गया, विझियो तकरीर, पतंग काट गई, पतंग काट देंगे, शेर मार देंगे। 4 ॾींहंनि खां पोइ हिकिड़े पासे ही मायूं आहिनि जेके मैदान में बिठियूं आहिनि, ॿिए पासे हितां हिकिड़ो फायर ते लीडर पयो वञे लंडन, थका पियो लीडर भॼी वियो लंडन,
लीडर लंदन में थोड़ा लंदन में 100 माण्हुनि के विच में गहरे में अची पतंग काट देंगे। अब आज तक पतंग के सामने गीसियों पे गयो, आज तक गीसी जो ठका तो लगे। आगे चलती हुई पीपल्स पार्टी साहब भी दोस्तों, जर्नलिस्ट भाइयों, आप गवाह रहे ना। पहले पीपल्स पार्टी कहती थी कि हम क्या करें, हमें मजबूरी है कि हमें वफाक में वोटों की जरूरत है, इसलिए हम सिंध में कोalition बनाने के लिए पाबंद हैं, वफाक में वोट चाहिए। अब तो वफाक में आपकी हुकूमत नहीं है, अब आपको किस लिए वोट चाहिए? सिंध में भी नहीं चाहिए, वफाक में भी नहीं चाहिए, फिर आप क्यों एड़ियां रगड़ रहे हैं? आप क्यों झुके हुए हैं? आप क्यों कराची के ऑपरेशन को नाकाम बनाना चाह रहे हैं? क्यों रहमान मलिक एंड कंपनी, क्यों आसिफ जरदारी एंड कंपनी, क्यों कराची में किसी बड़े दहशतगर्द की गिरफ्तारी में रुकावट बने हुए हैं? तंहिंजे करे ही जेके गीसियूं कंदड़नि जिन सिंध के 5 साल लुटियो, ही सांगड़, ही चंडो आदम सांगड़ जो वॾो शहर है। सांगड़ वासियों, तव्हांखे ख़बर है त सॼे पाकिस्तान में सब खां वधीक गैस ऐं पेट्रोल सांगड़ ऐं बदीन पैदा कनि था। सुप्रीम कोर्ट में हितां जे हिकिड़े वकील अनवर महमूद निज़ामानी जॾहिं केस दाख़िल कयो, मुंहिंजो दोस्त है, त सुप्रीम कोर्ट चयो हुनखे त हितां हेॾी गैस निकिरे थी, पेट्रोल निकिरे थो सांगड़ खे, त लंडन में पेरिस हुअणु खपे, सांगड़ जा हीअ हाल छो आहिनि? ऐं तव्हांजो हाल ॾिसो था, न यूनिवर्सिटी आहे, न का वॾी हॉस्पिटल आहे, न का इंडस्ट्रियल ज़ोन आहे। आउं सवाल थो पुछां हिते जे अहले इक़्तिदार खां, उहा पीपल्स पार्टी हुजे, लीग हुजे या एमक्यूएम हुजे, जेके बेटा पंहिंजा एडवाइज़र खणनि था, वज़ीर खणनि था, तव्हां सांगड़ खे छा ॾिनो? तव्हां सांगड़ खे हेसि ताईं कुझु कोन ॾिनो आहे। तव्हां टंडो आदम खे, शहदादपुर खे कुझु कोन ॾिनो आहे। तव्हां खिपरे खे कुझु कोन ॾिनो आहे। तव्हां सॼे सांगड़ खे रोड टुटल, रस्ता टुटल, माण्हू बेवाहा, माण्हू निधन का, न रोजगार है, न अस्पताल है, न बचन जे लाइ को शेल्टर है, ऐं इहो हाल सॼे सिंध जो आहे। ॾाढी ख़ुदा बख़्शो रस्तो। तव्हां कॾहिं वञो, बीबीए लाइ जान पिया ॾियनि, बीबीए लाइ ॾेखारियो वोट, 4-7 साल 9 महीना शाम ग़रीबा, सभिनी चैनल्स ते शाम ग़रीबा, सभिनी अखबारों में शाम ग़रीबा, आखिरी 2 महीना जिंदा है बीबी, जिंदा है, बोतलों में आ गई, मेरी बहन चली गई, मेरा बाप चला गया, अम्मी चली गई, अबू चल, वो फकीर पिनंदो आहे न जो कदे, ए बाबाड़े मुंहिंजी बाह भॻल आहे, ख़ुदा जो वास्ते झूठ ॾिस मुंहिंजी मुड़ी पई आहे। हीअं शहीदनि जा फोटा ॾेखारे पिनण वारा आखिरी